खाधे जूं 92 सुन्नतूं ऐं आदाब। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। खाधे जूं 92 सुन्नतूं ऐं आदाब। दुआए अत्तार, या रब्बे करीम, जेको बि मुकमल रिसालो खाधे जूं 92 सुन्नतूं ऐं आदाब पढ़ी या ॿुधी वठे उनखे हमेशह सुन्नत जे मुताबिक़ खाधे पीते जी तौफ़ीक़ ॾे ऐं उन जी वालिदैन समेत बेहिसाब बख़्शिश फ़रमाए। आमीन बिजाए ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। खाधे जी नियत करे छॾियो। नंबर 1, खाधे मां मक़सदु लज़्ज़त हासिल करणु ऐं ख़्वाहिश खे पूरो करणु न हुजे, बल्कि खाइण वक़्तु ही नियत करियो त मां अल्लाह पाक जी इबादत ते क़ुव्वत हासिल करण जे लाइ खाई रहियो आहियां। यादि रहे, खाइण में इबादत ते क़ुव्वत हासिल करण जी नियत उन ई सूरत में सची थींदी जॾहिं बुख खां घटि खाइण जो बि इरादो हुजे, न त शुरू खां नियत ई कूड़ी थी पवंदी, छो त ख़ूब पेट भरे खाइण सां इबादत जे लाइ क़ुव्वत हासिल थियण बदिरां अञा वधीक सुस्ती पैदा थींदी आहे। खाधे जी अज़ीम सुन्नत ही आहे त बुख लॻल हुजे, छो त बिना बुख जे खाइण सां ताक़त छा ईंदी, वेतर सिहत ख़राब ऐं दिलि बि सख़्तु थी वेंदी आहे। हज़रत शेख अबू तालिब मक्की रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त हिकु रिवायत में आहे त ड्रओ हुजण जी हालत में खाइण बर्स कोढ़ पैदा कंदो आहे। क़ूतुल क़ुलूब जिल्द 2 सफ़ो 326। नंबर 2, अहिड़ो दस्तरख़्वान विछायो जिते को हर्फ़, लफ़्ज़, इबारत, शेर या कंपनी वग़ैरह जो नालो सिंधी, उर्दू, अंग्रेज़ी कंहिं बि ज़बान में लिखियलु न हुजे। नंबर 3, खाधे खाइण खां पहिरियां ऐं बाद में ॿई हथ कराइनि ताईं धोअणु सुन्नत आहे। गुरड़ियूं करे वात जो अॻियों हिसो धोई छॾियो, पर खाइण खां अॻु धोतल हथ न उघो। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, खाइण खां अॻु में ऐं बाद में वुज़ू करणु यानी हथ मुंहुं धोइणु रिज़्क़ में कुशादगी आणींदो ऐं शैतान खे परे कंदो आहे। कंज़ुल उम्माल जिल्द 15 सफ़ो 106, हदीस 40-755। नंबर 4, जेकॾहिं खाधे जे लाइ कंहिं वात न धोतो त ईअं न चइबो त उन सुन्नत छॾे ॾिनी। नंबर 5, खाइण वक़्तु खाॿो पेर विछाए छॾियो ऐं साॼो गोॾो उभो करियो या वेहण वारी जॻह ज़मीन ते रखो ऐं ॿई गोॾा उभा रखो या गोॾा भञी वेहो। टिनी मां जहिड़ी तरह बि वेहंदव सुन्नत अदा थी वेंदी। पर्दे में पर्दे करण जी आदत बणायो। नंबर 6, इस्लामी भाइर हुजनि या इस्लामी भेनरूं, सभई चादर या पहिरियाण जे दामन जे ज़रिए पर्दे में पर्दो ज़रूरु कनि। त जेकॾहिं कपिड़ा सोढ़ा हूंदा ऐं पहिराण जो दामन खयल हूंदो त घर भाती वग़ैरह बदनिगाही जे गुनाह में पइजी सघनि था। जेकॾहिं पर्दे में पर्दो मुमकिन न हुजे त गोॾा भञी वियो जो सुन्नत बि अदा थी वेंदी ऐं पाण मुरादो पर्दो बि थी वेंदो। खाधे खां अलावा बि वेहण में पर्दे जी आदत बणायो। नंबर 7, पलथी हणी करे वेही खाइणु सुन्नत नाहे, इन सां पेट ॿाहिरि निकिरंदो आहे। नंबर 8, पहिरीं गिरह ते बिस्मिल्लाह, ॿिए खां पहिरियां बिस्मिल्लाहिर रहमान ऐं टे खां पहिरियां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ो। इहयाउल उलूम जिल्द 3 सफ़ो 6। नंबर 9, बिस्मिल्लाह ज़ोर सां पढ़ो त जीअं ॿियनि खे बि यादि अची वञे। नंबर 10, शुरू करण खां अॻु में हीअ दुआ पढ़ी वञे, जेकॾहिं खाधे पीते में ज़हर बि हूंदो त इंशा अल्लाहुल करीम असरु न कंदो। दुआ ही आहे, बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यदुर्रु मअस्मिही शैउन फिल अर्दि वला फिस समाई या हय्यु या क़य्यूम। कंज़ुल उम्माल 109/15, हदीस 40-792। तर्जुमो, अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो, जंहिंजे नाले जी बरकत सां ज़मीन ऐं आसमान जी का शइ नुक़सान नथी पहुचाए सघे, ए हमेशह ज़िंदा ऐं क़ाइमु रहण वारा। नंबर 11, जेकॾहिं शुरू में बिस्मिल्लाह पढ़णु विसरी वञे त खाधे जे विच में यादि अचण ते हीअं चओ, बिस्मिल्लाहि अव्वलहु व आख़िरह। तर्जुमो, अल्लाह पाक जे नाले सां खाधे जी शुरूआत ऐं पुॼाणी। खाइण वक़्तु बि अल्लाह जो ज़िक्र जारी रखो। नंबर 12, या वाजिदु, जेको खाधो खाइण वक़्तु हर गिरह ते पढ़ंदो, इंशा अल्लाहुल करीम उहो खाधो उन जे पेट में नूर थींदो ऐं बीमारी ख़तमु थींदी। नंबर 13, हर गिरह खां पहिरियां अल्लाह या बिस्मिल्लाह चवंदा वञो त जीअं खाधे जो हिर्स ज़िक्रुल्लाह खां गाफ़िल न करे सघे। हर ॿिनि गिरहनि जे विच में अल्हम्दुलिल्लाह, या वाजिदु ऐं बिस्मिल्लाह चवंदा रहो। अहिड़ीअ रीति हर गिरह जी शुरूआत बिस्मिल्लाह सां, विच में या वाजिदु
ऐं गिरह ख़त्म करण ते हम्द याने अल्हम्दुलिल्लाह जी तरकीब थी वेंदी। नंबर 14, ठिकर जे थांव में खाइणु अफ़ज़ल आहे, छो त जेको पंहिंजे घर में ठिकर जा थांव रखंदो आहे मलाइक उन घर जी ज़ियारत करण ईंदा आहिनि। रद्दुल मुहतार जिल्द 9 सफ़ो 495। नंबर 15, भाॼी या चटणीअ जी प्याली मानीअ ते न रखो। नंबर 16, हथ या छुरीअ खे मानीअ सां न उगो। नंबर 17, ज़मीन ते दस्तरख़्वान विछाए करे खाइणु सुन्नत आहे। टेक लॻाए करे मथे उघाड़ो या हिकु हथु ज़मीन ते रखी करे जूता पाए करे लेटी करे या पलथी हणी करे न खाओ। नंबर 18, मानी जेकॾहिं दस्तरख़्वान ते अची वई त भाॼीअ जो इंतज़ारु करण बदिरां खाइणु शुरू करे छॾियो। रद्दुल मुहतार जिल्द 9 सफ़ो 490। नंबर 19, अवल ऐं आख़िर लूणु या चहिरी नमकीन शइ खाओ जो इन सां 70 बीमारियूं परे थींदियूं आहिनि। नंबर 20, मानी हिकु हथ सां न टोड़ियो जो मग़रूरनि जो तरीक़ो आहे। नंबर 21, मानी खाॿे हथ सां पकिड़े करे साॼे हथ सां टोड़ियो। हथु वधाए करे थाल या भाॼीअ जे थांव जे बिल्कुलु विच में मथे करे मानी ऐं डबल रोटी वग़ैरह खे टुकड़ा करण जी आदत बणायो। अहिड़ीअ रीति मानीअ जा ज़रा भाॼीअ में ई किरंदा, न त दस्तरख़्वान ते किरी ज़ाया थी सघनि था। नंबर 22, साॼे हथ सां खाओ। खाॿे हथ सां खाइणु पीअणु ॾियणु वठणु शैतान जो तरीक़ो आहे। 3 आङुरियुनि सां खाइण जी आदत विझो। नंबर 23, 3 आङुरियुनि याने विची शहादत वारी ऐं अंगूठे सां खाधो खाओ जो इहा अंबिया किराम अलैहिमुस्सलाम जी सुन्नत आहे। आदत बणाइण लाइ जेकॾहिं चाहियो त शुरू में साॼे हथ जी विची आङुर खे झुकाए करे उन ते रबड़ बैंड चाढ़े छॾियो या मानीअ जो टुकुर खणी करे इन्हनि ॿिन्ही आङुरियुनि सां तिरीअ जे तरफ़ दॿाए रखो या ॿई अमल हिकु ई वक़्तु करियो। जॾहिं आदत पइजी वेंदी त इंशा अल्लाहुल करीम रबड़ वग़ैरह जी ज़रूरत न रहंदी। हज़रत मुला अली क़ारी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, 5 आङुरियुनि सां खाइणु हरीसन जी निशानी आहे। मिरक़ात जिल्द 8 सफ़ो 9। जेकॾहिं चांवरनि जा दाणा धार धार हुजनि ऐं 3 आङुरियुनि सां गिरह ठाहिणु मुमकिन न हुजे त 4 या 5 आङुरियुनि सां खाई सघिजे थो। मानीअ जो किनारो पटणु। नंबर 24, मानी जो किनारो पटे करे छॾे ॾियणु ऐं विच वारो हिसो खाई छॾणु इसराफ़ आहे। हा, जेकॾहिं किनारा कचा रहिजी विया आहिनि ऐं उन जे खाइण सां नुक़सानु थींदो त पटे सघजनि था। अहिड़ीअ रीति ही मालूम आहे त मानीअ जा किनारा ॿिया माण्हू खाईंदा ऐं ज़ाया न थींदा त पटे छॾण में हर्ज न आहे। साॻियो ई हुकुम उन्हीअ जो बि आहे जो मानीअ में जेको हिसो सुॼियल आहे उहो खाए थो, बाक़ी छॾे ॾिए थो। बहार शरीयत हिसो 16 सफ़ो 19-19। ॾंदनि जो कमु आंडनि खां न वठो। नंबर 26, गिरह नंढो खणो ऐं इन एहतियात सां बिच जो आवाज़ पैदा न थिए ऐं चङी तरह चॿाड़े खाओ। जेकॾहिं चङी तरह चॿाड़ण बिना ॻीही छॾींदव त हज़म करण में मैदे खे सख़्तु तकलीफ़ थींदी। तंहिं करे ॾंदनि जो चॿाड़ण वारो कमु आंडनि खां न वठो। नंबर 26, जेसि ताईं निड़ीअ मां हेठि न लहे ॿिए गिरह ॾांहुं हथु वधाइण या गिरह खणी खाधे जी हिर्स जी निशानी आहे। नंबर 27, मानीअ खे ॾंदनि सां पटे खाइणु इंतिहाई बुरो ऐं बेबरकतीअ जो सबबु आहे। अहिड़ीअ रीति बीठे खाइणु ईसायुनि जी पैरवी आहे। सुन्नी बेश्ती ज़ेवर सफ़ो 565। खाधो खाइण महिल मेवा पहिरियां खाइणु घुरिजनि। नंबर 28, असां वटि मेवा आख़िर में खाइण जो रवाजु आहे, जॾहिं त हुज्जतुल इस्लाम हज़रत इमाम मुहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त जेकॾहिं मेवा हुजनि त अॻु में उहे पेश कया वञनि, जो तिबी लिहाज़ खां उन्हनि जो खाइणु वधीक फ़ाइदेमंद आहे। उहे जल्दी हज़म थी वेंदा आहिनि, तंहिं करे उन्हनि खे मैदे जे हेठे हिसे में हुजणु घुरिजे। ऐं क़ुर पाक मां बि मेवनि जे मुक़दम यानी अॻु में हुजण ते आगाही हासिल थिए थी, जीअं त 27 सिपारे सूरतुल वाक़िआ जी आयत नंबर 20-21 में इरशाद थिए थो, वफ़ाकिहतिम मिम्मा यतख़य्यरून वलहमि तयरिम मिम्मा यश्तहून। तर्जुमो कंज़ुल ईमान, ऐं मेवा ऐं जेके पसंदि कनि ऐं पखियुनि जो गोश्त जेको चाहिनि। इहयाउल उलूम जिल्द 2 सफ़ो 21। मुंहिंजा आका आला हज़रत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह रिवायत नक़ल कनि था त खाधे खां पहिरियां हिंदाणो खाइणु पेट खे ख़ूब धोए छॾींदो आहे ऐं बीमारीअ खे पाड़ खां ख़तमु करे छॾींदो आहे। फतावा रज़विया जदीद जिल्द 5 सफ़ो 442।
खाधे मां ऐब न कढो। नंबर 29, खाधे मां कंहिं क़िस्म जो ऐब न कढो। मिसाल तौरु ही न चओ त टेस्टी मज़ेदार न आहे, कचो आहे, लूणु घणो अथसि, ॾाढो तेज़ आहे या फिको आहे वग़ैरह वग़ैरह। पसंदि हुजे त खाओ, न त हथ रोके छॾियो। हा, पचाइण वारे खे मिर्च मसाले जी घटि वधि करण जे लाइ हिदायत ॾियणी हुजे त अकेलाई में सम्झाइण में हर्ज नाहे। मेवनि मां ऐब कढणु वधीक बुरो आहे। नंबर 30, मेवनि मां ऐब कढणु इंसान जे पचायल खाधे जे मुक़ाबले में वधीक बुरो आहे, जो खाधो पचाइण में इंसानी हथनि जो वधीक दख़ल आहे, जॾहिं त मेवनि जे मुआमिले में ईअं नाहे। नंबर 31, खाधे या भाॼी वग़ैरह जी विच मां न खणो, जो विच में बरकत नाज़िल थींदी आहे। नंबर 32, पंहिंजे पासे जे किनारे खां खाओ, हर तरफ़ हथु न हणो। नंबर 33, जेकॾहिं हिकु थाल में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं शयूं आहिनि त ॿिए पासे खां बि खणी सघो था। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। खाधो खाइण महिल सुठियूं ॻाल्हियूं करियो। नंबर 34, खाधो खाईंदे सुठो सम्झी करे चुप रहणु बाहि जे पुॼारियुनि जो तरीक़ो आहे। हा, ॻाल्हाइण लाइ दिलि न चाहींदी हुजे त हर्ज नाहे, हूअं ई फुज़ूल ॻाल्हाइण हर हाल में नामुनासिब ई आहे। तंहिं करे खाधो खाइण महिल सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदा रहो। मिसाल तौरु जॾहिं बि घर में मिली जुली करे या महिमाननि वग़ैरह सां खाई रहिया हुजो त खाइण पीअण जूं सुनतूं बयानु करियो। ज़हे नसीब खाधे जे हिननि मदनी गुलनि जूं फ़ोटू कापियूं फ्रेम कराए या पाठे ते लॻाए करे खाधे जी जॻह ते लॻायूं वञनि ऐं खाइण महिल वक़्तु ब वक़्तु पढ़ी करे ॿुधायूं वञनि। नंबर 35, खाधो खाइण महिल इन क़िस्म जी गुफ़्तगू न करियो जंहिंसां माण्हुनि खे नफ़रत अचे। मिसाल तौरु दस्त, पेचश, उल्टी वग़ैरह जो तज़किरो। नंबर 36, खाधो खाइण वारे जा गिरह न ताड़ियो, सुठियूं सुठियूं ॿूटियूं ईसार करियो। नंबर 37, खाधे में सुठियूं सुठियूं ॿूटियूं कढी रखणु या गॾिजी खाई रहिया आहियो त उन लाइ वॾा वॾा गिरह खणी करे जल्दी जल्दी खाइणु त किथे मां रहिजी न वञा, या पंहिंजे पासे घणो खाधो गॾु करे छॾणु, मतिलबु त कंहिं बि तरीक़े सां ॿियनि खे महरूम करणु, इहो ॾिसण वारनि खे बज़न करे छॾींदो आहे ऐं इहो बेमुरवतन ऐं हरीसन जो तरीक़ो आहे। सुठियूं शयूं पंहिंजे इस्लामी भाइरनि या घर वारनि जे लाइ ईसार जी नियत सां छॾे ॾींदव त इनशा अल्लाह सवाबु माणींदव। जीअं शहनशाह मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने बख़्शिश निशान आहे त जेको शख़्स कंहिं शइ जी ख़्वाहिश रखंदो हुजे पर उन ख़्वाहिश खे रोके पाण ते ॿियनि खे अहमियत ॾिए त अल्लाह पाक उन खे बख़्शे छॾींदो आहे। इत्तिहाफ़ु सादातुल मुत्तक़ीन जिल्द 9 सफ़ो 779। किरियल दाणा खाइण जा फ़ज़ाइल। नंबर 38, खाइण महिल जेकॾहिं को दाणो या गिरह वग़ैरह किरी पए त खणी साफ़ करे खाई छॾियो, जो मग़फ़िरत जी बिशारत यानी ख़ुशख़बरी आहे। 39, हदीस पाक में आहे जेको खाधे जा किरी पियल टुकड़ा खणी खाए त उहो ख़ुशहालीअ जी ज़िंदगी गुज़ारींदो आहे ऐं उन जी औलाद ऐं औलाद जी औलाद में कम अक़ली खां हिफ़ाज़त रहंदी आहे। कंज़ुल उम्माल जिल्द 15 सफ़ो 111, हदीस 40-8-15। नंबर 40, हज़रत इमाम मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह नक़ल फ़रमाइनि था त मानीअ जे किरियल टुकरनि ऐं ज़रनि खे चूंडे वठो, इनशा अल्लाह ख़ुशहाली नसीब थींदी, ॿार सही सलामत ऐं बेऐब पैदा थींदा ऐं उहे टुकड़ा हूरुनि जो महर बणिबा। इहयाउल उलूम जिल्द 2 सफ़ो 7। नंबर 41, किरियल मानी खे खणी करे चुमणु जाइज़ आहे। 42, दस्तरख़्वान ते जेके दाणा वग़ैरह किरी पवनि उन्हनि खे कुकड़ियुनि, झिरकियुनि, ॻऊं या ॿकरी वग़ैरह खे खाराए छॾणु जाइज़ आहे, या अहिड़ी जॻह ते एहतियात सां रखो जो किविलियूं खाइनि। खाधे में फूक हणणु मना आहे। 43, खाधे ऐं चांहि वग़ैरह खे थधो करण लाइ फूक न हणो, जो बेबरकती थींदी। घणो गरम खाधो न खाओ, खाइण जे क़ाबिल थी वञण जो इंतज़ारु फ़रमायो। रद्दुल मुहतार जिल्द 9 सफ़ो 491। नंबर 44, खाधो खाइण महिल बि साॼे हथ सां पाणी पीओ, ईअं न थिए जो हथ सणबा हुजनि। सबबु खाॿे हथ में गिलास पकिड़े साॼे हथ जे आङुर मिलाए करे दिलि खे मञाए वठो त साॼे हथ सां पी रहियो आहियां। पाणी चूसे करे पीअणु सिखो। नंबर 45,
पानी हुजे या को बि मशरूब हमेशा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ी करे नंढा नंढा ढुक भरणु घुरिजनि, पर चूसण में आवाज़ पैदा न थिए। पाणी हुजे या को ॿियो मशरूब वॾा वॾा ढुक भरे पीअण सां जिगर जी बीमारी पैदा थींदी आहे। आख़िर में अल्हम्दुलिल्लाह चओ। अफ़सोस, चूसे करे पीअण वारी सुन्नत ते हाणे शायदि ई को अमल कंदो हुजे। बराए महिरबानी इन जे लाइ मश्क़ करियो ऐं इन सुन्नत खे इख़्तियार करियो। नंबर 46, जॾहिं कुझु बुख बाक़ी रहिजी वञे त खाइणु छॾे ॾियो। लज़त सिर्फ़ ज़बान जी पाड़ ताईं आहे। नंबर 47, पेट भरे खाइणु सुन्नत नाहे। घणो खाइण लाइ दिलि चवे त पाण खे हीअं सम्झायो त सिर्फ़ ज़बान जी चोटीअ खां पाड़ ताईं लज़त रहंदी आहे। निड़ीअ में पचंदे ई लज़त ख़तमु थी वेंदी आहे त हिकु घड़ीअ जे ज़ाइक़े जे ख़ातिर सुन्नत जो सवाबु छॾे ॾियणु अक़ुलमंदी नाहे। वेतर घणो खाइण सां उज़वा साणा थी पवंदा, इबादत में सुस्ती रहंदी, मैदो ख़राबु थींदो आहे ऐं केतिरनि खे थोल थी पवंदी आहे। क़ब्ज़, गैस, शुगर ऐं दिलि वग़ैरह जे बीमारियुनि जो इम्कानु वधी वेंदो आहे। 48, खाधो खाइण खां पोइ पहिरियां विची, पोइ शहादत वारी ऐं आख़िर में आङूठो टे भेरा चटियो। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाधे खां पोइ मुबारक आङुरियुनि खे 3 भेरा चटींदा हुआ। शुमाइल तिर्मिज़ी सफ़ो 61, हदीस 138। थांव चटे छॾियो। नंबर 49, थां बि चटे छॾियो। हदीस पाक में आहे, खाधे खां पोइ जेको शख़्स थांव चटींदो आहे त उहो थांव उन जे लाइ दुआ कंदो आहे ऐं चवंदो आहे, अल्लाह ताला तोखे जहन्नम जी बाहि खां आज़ादु करे जीअं तो मूंखे शैतान खां आज़ादु कयो। कंज़ुल उम्माल जिल्द 15 सफ़ो 111, हदीस 48-22। ऐं हिकु रिवायत में आहे त थांव उन जे लाइ इस्तिग़फ़ार कंदो आहे। सुनन अबी माजा जिल्द 4 सफ़ो 14, हदीस 3271। नंबर 50, जंहिं थांव में खाधो उन खे चटण खां पोइ धोई करे पी छॾियो। इंशा अल्लाहुल करीम हिकु ग़ुलाम आज़ादु करण जो सवाबु मिलंदो। इहयाउल उलूम जिल्द 2 सफ़ो 7। धोई करे पीअण जो तरीक़ो। नंबर 51, चटण ऐं धोअण उन वक़्तु चवराईंदो जॾहिं ग़िज़ा जो को जुज़ो ऐं रस जो असर वग़ैरह बाक़ी न रहे। तंहिं करे थोरो पाणी विझी थांव जे मथे किनारे खां वठी हेठि ताईं हर तरफ़ आङुर वग़ैरह सां चङी तरह धोई करे पीअणु घुरिजे। 2 या 3 भेरा अहिड़ी तरह धोई करे पीअंदव त इंशा अल्लाहुल करीम थांव ख़ूब साफ़ थी वेंदो। नंबर 52, पीअण खां पोइ प्लेट या थाल में मामूली बचियल पाणी बि आङुर सां गॾु करे पी छॾणु घुरिजे। ईअं न थिए जो मसाले जो को ज़रो ई किथे चुंबड़ियल रहिजी वञे ऐं इन्हीअ में बरकत हली वञे। जो हदीस पाक में हीअ बि आहे त तव्हां नथा ॼाणो त खाधे जे कहिड़े हिसे में बरकत आहे। सही मुस्लिम सफ़ो 11-123, हदीस 10-23। नंबर 53, भाॼीअ जी रस लॻल वटी, चमची ऐं पिणु चांहि, लस्सी, मेवनि जो रस, जूस, शरबत ऐं ॿियनि मशरूबात लॻल प्यालनि, गिलासनि, जग वग़ैरह खे धोई पी करे ऐं अहिड़ीअ रीति साफ़ करे छॾियो जो खाधे जो को ज़रो या असरु बाक़ी न रहे ऐं ईअं ख़ूब बरकतूं लुटियो। नंबर 54, गिलास में बचियल मुसलमाननि जे साफ़ सुथरी ओभर वारे पाणीअ खे इस्तेमाल जे क़ाबिल हुअण जे बावजूदु हरू भरू उछलाए ज़ाया करणु इसराफ़ आहे ऐं इसराफ़ हराम आहे। सुन्नी बेहश्ती ज़ेवर सफ़ो 567। नंबर 55, आख़िर में अल्हम्दुलिल्लाह चओ। अव्वल ऐं आख़िर मासूर याने क़ुरान ऐं हदीस जूं दुआऊं बि यादि हुजनि त पढ़ो। नंबर 56, साबुण सां चङी तरह हथ धोई छॾियो त जीअं बूए ऐं सणभ ख़तमु थी वञे। खाधे खां पोइ मसह करणु सुन्नत आहे। नंबर 57, हदीस पाक में इहो बि आहे, खाधे खां फ़ारिग़ थियण खां पोइ सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ धोता ऐं हथनि जी तरी सां वात ऐं करायूं ऐं मथो शरीफ़ ते मसह कयो ऐं पंहिंजे प्यारे सहाबी खे फ़रमायो, इकराश, जंहिं शइ खे बाहि छुयो, जंहिंखे बाहि सां बचायो वियो हुजे, उन जे खाइण खां पोइ उहो वुज़ू आहे। तिर्मिज़ी 335/3, हदीस 1855। नंबर 58, खाइण खां पोइ ॾंदनि जो ख़िलाल कयो। पोयां गुनाह मुआफ़।
नंबर 59, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जेको खाधो खाई ऐं ही कलमात चए त उन जा गुज़िरियल तमामु गुनाह मुआफ़ कया वेंदा आहिनि। दुआ जा ही कलमात आहिनि, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अतअमनी हाज़ा वरज़क़नीही मिन गैरि हौलिन मिन्नी वला क़ुव्वह। तर्जुमो, तमामु तारीफ़ूं अल्लाह पाक जे लाइ आहिनि जंहिं मूंखे ही खाधो खारायो ऐं मुंहिंजी कंहिं महारत ऐं क़ुव्वत जे बग़ैर मूंखे ही रिज़्क़ अता फ़रमायो। तिरमिज़ी 284/5। नंबर 60, खाधे खां पोइ ही दुआ बि पढ़ो, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अतअमना वसक़ाना वजअलना मुस्लिमीन। तर्जुमो, अल्लाह पाक जो शुक्र आहे जंहिं असांखे खारायो पीआरियो ऐं असांखे मुसलमान बणायो। अबू दाऊद जिल्द 3 सफ़ो 513 हदीस 3850। नंबर 61, जेकॾहिं कंहिं खारायो हुजे त ही दुआ बि पढ़ो, अल्लाहुम्मा अतइम मन अतअमनी वस्क़ी मन सक़ानी। तर्जुमो, ए अल्लाह पाक उन खे खाराए जंहिं मूंखे खारायो ऐं उन खे प्यार जंहिं मूंखे पीआरियो। सही मुस्लिम सफ़ो 136 हदीस 2055। नंबर 62, खाधे खां पोइ ही दुआ बि पढ़ो, अल्लाहुम्मा बारिक लना फ़ीहि व अतइमना ख़ैरम मिन्ह। तर्जुमो, ए अल्लाह पाक असांजे लाइ हिन खाधे में बरकत अता फ़रमाए ऐं इन खां बहितर खाधो असांखे खाराए। अबू दाऊद शरीफ़ जिल्द 3 सफ़ो 475 हदीस 3730। नंबर 63, खीर पीअण खां पोइ ही दुआ पढ़ो, अल्लाहुम्मा बारिक लना फ़ीहि वज़िदना मिन्ह। तर्जुमो, ए अल्लाह असांजे लाइ हिन में बरकत ॾे ऐं असांखे हिन खां वधीक अता फ़रमाए। नंबर 64, सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हलवो, माखी, सिरको, खारकूं, हिंदाणो, वंगी ऐं कद्दू शरीफ़ तमामु घणो पसंदि हुआ। नंबर 65, अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बाकिरे गोश्त में दस्ती याने बाह वारो हिस्सो, गर्दन ऐं चेल जो गोश्त पसंदि हो। नंबर 66, आकाए मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं कॾहिं खजूर ऐं हिंदाणो या खजूर ऐं वंगी या खजूर ऐं मानी मिलाए करे खाईंदा हुआ। नंबर 67, खुरड़ सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पसंदि हुई। नंबर 68, सरीद याने कुटी याने भाॼीअ जी रस में भिगल मानीअ जा टुकड़ा सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾाढो पसंदि हुआ। नंबर 69, हिकु आङुर सां खाइणु शैतान जो ऐं 2 आङुरनि सां खाइणु मग़रूरनि जो तरीक़ो आहे। 3 आङुरनि सां खाइणु अंबिया किराम अलैहिमुस्सलाम जी सुन्नत आहे। केतिरो खाइजे। नंबर 70, बुख जा 3 हिसा करणु बहितर आहे, हिकु हिसो खाधो, हिकु हिसो पाणी ऐं हिकु हिसो हवा। मसलन 3 मानियुनि में पेट भरिजी वञे थो त हिकु मानी खाओ, हिकु मानी जेतिरो पाणी ऐं बाक़ी हवा जे लाइ ख़ाली छॾियो। जेकॾहिं ढहो करे बि खाधो त मुबाह याने जाइज़ आहे, को गुनाह नाहे, पर घटि खाइण जूं दीनी ऐं दुनियावी बरकतूं मरहबा। तजुर्बो करे ॾिसो, इंशा अल्लाहुल करीम पेट अहिड़ो सही थी वेंदो जो तव्हां हैरान रहिजी वेंदव। अल्लाह पाक असां सभिनी खे पेट जो कुफ़ले मदीना नसीब फ़रमाए, याने हराम खां बचण ऐं हलाल खाधो बि ज़रूरत खां वधीक खाइण खां बचाए। आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। क़ैलूलो सुन्नत आहे। नंबर 71, ॿेपरीअ जे खाधे खां पोइ क़ैलूला करियो, जो ॿेपरीअ जे वक़्तु लेटण खे क़ैलूला चवंदा आहिनि ऐं ही ख़ासि तौर ते राति जो इबादत करण वारनि जे लाइ सुन्नत आहे, जो उन सां राति जी इबादत में आसानी थी पवंदी आहे। शाम जो खाधे खां पोइ घटि में घटि 150 क़दम पैदल हलो। शाम जे खाधे खां पोइ मुतलक़न हलणु बहितर आहे। इहो 150 क़दमनि जो कौल तबीबनि जो आहे। नंबर 72, खाधे खां पोइ अल्हम्दुलिल्लाह ज़रूरु चओ। 73, दस्तरख़्वान खॼण खां अॻु में न उथो। 74, खाइण खां पोइ हथ चङी तरह धोई करे उघी छॾियो, साबुण बि इस्तेमालु करे सघो था। 75, काग़ज़ सां हथ साफ़ करणु मना आहे। 76, टुवाल सां हथ उघी सघो था, पातल कपिड़े सां हथ न उघो।
बरकत विञाइण वारा कम। 77 खलीलुल उलमा हज़रत मुफ्ती मोहम्मद खलील ख़ान बरकाती रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, खाधो जंहिं थांव में खाधो आहे उन में हथ धोइण या हथ धोई करे पहिराण जे दामन या गोॾ या पलव सां उघण बरकत खे विञाए छॾींदो आहे। सुन्नी बेहश्ती ज़ेवर सफ़ो 578। 78 खाधो खाइण खां पोइ सख़्तु वर्ज़िश करणु या घणी वज़नी शइ खे खणणु या गेलण वग़ैरह जहिड़नि सख़्तु महिनत वारे कमनि सां छिन पवणु, अपेंडिक्स आंड्रे ते सोज थी वञण या पेट वधी वञण जूं बीमारियूं पैदा थी सघनि थियूं। 79 खाधो खाइण खां पोइ अल्हम्दुलिल्लाह बुलंद आवाज़ सां उन वक़्तु चओ जॾहिं सभु खाधे खां वांदा थी विया हुजनि, न त आहिस्ते चओ। रद्दुल मोहतार जिल्द 9 सफ़ो 490। खाइण खां पोइ दुआऊं बि उन वक़्तु पढ़ायूं वञनि जॾहिं हर माण्हू वांदो थी चुको हुजे, न त जेको खाई रहियो आहे उहो लॼी थींदो। कंहिंजे वण जो मेवो खाइणु कीअं आहे? नंबर 80 बाग़ में पहुतऊ उते मेवा किरियल आहिनि, जेसि ताईं बाग़ जे मालिक जी इजाज़त न हुजे तेसि ताईं मेवा नथा खाई सघो ऐं इजाज़त ॿिन्ही तरीक़नि सां थी सघे थी, या सराहतन वाज़े तौर ते इजाज़त हुजे, मसलन मालिक चई छॾियो त किरियल मेवा खाई सघो था, या दलालतन आम तौर ते इजाज़त हुजे, यानी उते अहिड़ो उर्फ़ यानी रवाज ऐं आदत हुजे जो बाग़ जे किरियल मेवनि खां माण्हुनि खे न रोकींदा हुजनि। इन खां सवाइ वणनि मां मेवा पटे करे खाइण जी इजाज़त नाहे, पर जॾहिं त मेवनि जी घणाई हुजे ऐं पक हुजे त पटे करे खाइण सां मालिक नाराज़ न थींदो, तॾहिं पटे करे बि खाई सघो था, पर कंहिं बि सूरत में इहा इजाज़त नाहे त उतां मेवा खणी अचे। आलमगीरी मुलख़ज़ जिल्द 5 सफ़ो 229। इन्हनि सभिनी सूरतुनि में उर्फ़ ऐं आदत जो लिहाज़ आहे, जेकॾहिं उर्फ़ ऐं आदत यानी रवाज न हुजे या ख़बर हुजे त मालिक नाराज़ थींदो त किरियल मेवा बि खाइण जाइज़ नाहिनि। बिना पुछण जे खाइणु कीअं आहे? नंबर 81 दोस्त जे घर वयऊ, का शइ पकल मिली सा पाण खणी खाधी, या उन जे बाग़ में वयऊ ऐं मेवा पटे खाधऊ, जेकॾहिं पक आहे त हू नाराज़ न थींदो त खाइणु जाइज़ आहे, पर हिते चङी तरह गौर करण जी ज़रूरत आहे। अक्सर ईअं बि थींदो आहे जो को सम्झंदो आहे त नाराज़ न थींदो जॾहिं त मालिक नाराज़ थींदो आहे। आलमगीरी जिल्द 5 सफ़ो 229। नंबर 82 कुठल जानवर जो हराम मग़ज़ खाइणु ममनू आहे, लिहाज़ा बचण वक़्तु गर्दन चाप, पचाइण वक़्तु गर्दन चाप ऐं पुठीअ जे किरंगे जी हॾीअ जे गोश्त खे चङीअ तरह ॾिसी करे हराम मग़ज़ अलॻि करे छॾियो। 83 कुठल जानवर जा गुदूद मास जे अंदरि पैदा थियल ॻोढ़े खाइणु मकरूह तहरीमी आहे, तंहिं करे पचाइण खां अॻु में ई इन खे कढी छॾियो। कुकड़ जी दिलि। नंबर 84 कुकड़ जे दिलि उछलाइणु न घुरिजे, इन खे ड्रेग में 4 चीर ॾेई करे या जीअं बि मुमकिन हुजे चीरे करे उन मां रतु चङी तरह साफ़ करे पोइ भाॼी में विझो। बिस्मिल्लाह कयो चवणु सख़्तु ममनू आहे। 85 हिकु शख़्स खाधो खाई रहियो आहे त ॿियो आयो, पहिरें उन ॿिए खे चयो अचो खाधो खाओ, ॿिए चयो बिस्मिल्लाह कयो, ही तमामु सख़्तु ममनू आहे। अहिड़े मौक़े ते दुआइया अल्फाज़ चवणु घुरिजनि, मिसाल तौरु चवे अल्लाह अव्हां खे बरकत ॾे। बहार शरीयत हिसो 16 सफ़ो 32। ख़राब थी वियल गोश्त खाइणु हराम आहे। नंबर 86 गोश्त ख़राब थी वियो त उन जो खाइणु हराम आहे। अहिड़ी तरह जेको खाधो ख़राब थी वेंदो आहे उहो बि नथो खाई सघिजे। ख़राब थी वञण जी निशानी हीअ आहे त उन में सेंवर बदबू या खटी बूइ पैदा थी वेंदी आहे। जेकॾहिं रस हुजे त उन में झग बि अची वेंदी आहे। दालियूं, खिचड़ो ऐं खटाइण वारी भाॼी जल्दी ख़राब थी वेंदी आहे। साबित सावा मिर्च। 87 खाधे जे अंदरि पकल साबित सावा या ॻाढ़ा मिर्च खाइण वक़्तु उछलाए छॾण बदिरां मुमकिन हुजे त पहिरियां खां चूंडे अलॻि करे छॾियो ऐं पीहे करे ॿीहर कम में आणियो। अहिड़ीअ तरह पकल गरम मसाला बि जेकॾहिं इस्तेमाल जे क़ाबिल हुजनि त ज़ाया न करियो। पचियल मानियुनि जो छा कजे? नंबर 88 बचियल मानी ऐं रस वग़ैरह उछलाए छॾणु इसराफ़ आहे। कुकड़, ॿकरी या ॻऊं वग़ैरह खे खाराए छॾियो। कुझु ॾींहं जे बचियल मानियुनि जा टुकड़ा करे रस में पचाए छॾियो। इंशा अल्लाहुल करीम बहितरीन खाधो बणिजी वेंदो। केकड़ो ऐं झींगो गंगट खाइणु कीअं आहे? 89 मच्छीअ खां सवाइ दरिया जो हर जानवर हराम आहे। जेका मच्छी बिना मारण जे पाण ई मरी करे पाणीअ में ऊंधी तरण लॻे उहा हराम आहे। 90
केकड़ो खाइण बि हराम आहे। 91 गांगट बि इख़्तिलाफ़ आहे, खाइण जाइज़ आहे पर बचण बहितर आहे। 92 माकड़ मुअल बि हलाल आहे, माकड़ ऐं मच्छी ॿई बग़ैर ज़बह करण जे हलाल आहिनि। या रब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी मग़फ़िरत फ़रमाए, असांखे एतिरा दफ़ा आदाब तआम जो मुतालो पढ़ण करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए जो खाधे जूं सुन्नतूं ऐं आदाब यादि थी वञनि ऐं असांखे इन्हनि ते अमल करण जी बि तौफ़ीक़ इनायत फ़रमाए। आमीन बिजाए ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।